गुज़रूं पिया अॼु जे हालतुनि मां असां गुज़रूं पिया सिद्ध औरतुनि जे हवाले सां जे वैशालियत ऐं दर्दगीअ वारे दौर मां गुज़रे पई उन असां सभिनी खे सॼी सिंधी क़ौम खे ऐं सिंधी जे नियाणियुनि खे मजबूर कयो आहे त असां पंहिंजनि हक़नि जे लाइ ऐं आज़ादीअ जे लाइ आवाज़ बुलंद कयूं ऐं असां पंहिंजे उन मक़सद जे लाइ अॼु सिंधियाणी तहरीक जी इहा अज़ीमुल शान रैली सॾाई आहे त असां जीअं वक़्त जे हुक्मराननि खे सॼी दुनिया खे ऐं ख़ुदि पंहिंजो पाण खे यादि कराए सघूं त हीअ सिंध जी नियाणियूं हिन क़ौम जूं वारसियाणियूं आहिनि हिन धरतीअ जूं वारसियाणियूं आहिनि ऐं जेसीं ताईं सिंध जी औरत आज़ादु नथी थिए तेसीं ताईं हीअ सिंधी क़ौम आज़ादु नथी थी सघे जेसि ताईं पाकिस्तान जूं नियाणियूं औरतूं आज़ादु नथियूं थी सघनि तेसि ताईं पाकिस्तान सही माना में हिकु आज़ादु रियासत बणिजी नथो सघे ऐं जेसीं ताईं सॼी दुनिया जूं औरतूं पंहिंजे हक़ जी जदोजहद में कामयाबी ऐं कामरानी हासिल करे नथियूं सघनि तेसि ताईं दरअसल हीअ सॼी दुनिया इंसाननि जे रहण जे लाइक़ु बणिजी नथी सघे अॼु असांजे दौर मां गुज़रूं था सिंधी क़ौम जिन हालतुनि मां गुज़रे पई असां सभिनी खे ख़बर आहे अॼु असांजे शहरनि में असांजे ॻोठनि में तानिया जहिड़ी सुलझल छोकिरियुनि जो क़तल पियो कयो वञे असांजे नाइला रिंद जहिड़ी नियाणियुनि खे या त ख़ुदकशी कराई पई वञे या क़तल कयो करे उन्हनि खे फांसीअ ते टंगियो पियो वञे असांजी राधा बीर जहिड़ी नियाणियुनि खे क़तल पियो कयो वञे जिते असांजे नियाणियुनि खे जगनि में फ़ैसिला करे संग चटीअ में खूननि जे एवज़ ॿियनि ॾोहनि गुनाहनि जे एवज़ नियाणियुनि खे संग चटीअ में दुश्मन कबीलनि जे हवाले कयो पियो वञे जिते नियाणियुनि खे कारोकारी करे क़तल पियो कयो वञे जिते नियाणियुनि खे तालीम हासिल करण जी आज़ादी न हुजे जिते नियाणियुनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ न हुजे जिते नियाणियूं इंसान जी हैसियत में रहण जे लाइ उन्हनि खे हक़ न हुजे जिन खे जानवरनि खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो हुजे उन्हनि हालतुनि में सिंधियाणी तहरीक जहिड़ी तंज़ीम जंहिंजो अॻुवां साईं रसूल बख़्श पलियो साहिब जे न आहिनि उन्हनि पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो आहे त जेको गुज़िरियल 30 सालनि खां सिंध जे औरतुनि जे आज़ादीअ लाइ सिंध जे औरतुनि जे हक़नि जे लाइ असां जेका जदोजहद कयूं पिया उन जदोजहद खे जारी रखूं ऐं उन वक़्त ताईं जारी रखूं जेसि ताईं सिंध जूं औरतूं आज़ादु नथियूं थियनि जेसि ताईं पाकिस्तान जी औरतुनि खे हक़ नथा मिलनि साथियो अॼु असां उन दौर मां पिया गुज़रूं जिते असांजा हुक्मरान पंहिंजनि अखियुनि सां वेठा ॾिसनि त उन्हनि जे देश में उन्हनि जा वोटर उन्हनि जो 50% वोटर औरतूं उहे बेदर्दीअ सां ईअं क़तल थींदियूं हुजनि पर हिननि जे कननि ते जूअ बि कोन थी चुरे असांजूं तरक़ी पसंद तंज़ीमूं असांजूं औरतुनि जे लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमूं असांजा इक़्तिदार जे ऐवाननि में वेठल हुक्मरान उन्हनि असांखे ॿुधाइनि पिया त उन्हनि औरतुनि जे हक़नि जे लाइ कानून साज़ी कई आहे बेशक इहा असांजी फतह आहे असांजे औरतुनि जे तंज़ीम हक़नि जे लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमुनि जी फतह आहे पर छा करे असां इहो गौर कयो आहे त असांजे हुक्मराननि असांजे अखियुनि में इहो कहिड़ो सुरमो पारायो आहे हिकिड़े तरफ़ औरतुनि जे हक़नि जे लाइ चंद एकड़ बेकड़ कानून ठहनि था ऐं ॿिए तरफ़ अड़ लिखियल नमूने कुझु गोआ में वक़्त जे ज़ालिम जागीरदार वॾेरनि ऐं फ्यूडल लॉर्ड सां अड़ लिखियल नमूने मौत मिटीअ में सीक्रेट ॼण त मुआइदो पियो थिए त हीअ असां कानून अवाम जे अखियुनि में धूड़ विझण जे लाइ ठाहिया आहिनि दरअसल इन्हनि कानूननि ठाहिण खां पोइ असांजे हुक्मराननि असांजे इस्टेब्लिशमेंट वक़्त जे वॾेरनि ऐं जागीरदारनि खे अञा बि वधीक पावरफुल कयो आहे अॼु के वॾेरे जागीरदार ऐं ज़ालिम खे इहा ज़रूरत न थींदी जो तानिया ख़ासियत जहिड़नि नियाणियुनि खे घरनि में गिरी वञी क़तल कनि कंहिंखे इहा ज़रूरत न थींदी त राधा बीर जहिड़नि नियाणियुनि खे पंहिंजनि घरनि में क़तल करे फिड़ो कनि कंहिंखे इहा ज़रूरत न थींदी त किन नियाणियुनि खे खणी वञी फिकिरो करे अचनि अगवा कनि कंहिंखे इहा ज़रूरत न थींदी त हिंदू नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि खे ज़ोरीअ मुस्लमान करे उन्हनि खे ज़ोरीअ शादियूं करे उन्हनि खे कोर्ट में पेश करे उन्हनि खे डंडे जे ज़ोर ते अचे उन्हनि खां बयान ॾियाराइनि त असां रज़ा ख़ुशीअ सां हिन मुस्लमान सां विया आहियूं ऐं असां रज़ा
खुशी से इस्लाम कबूल करे इन्हनि सां शादी कई आहे। असां पंहिंजे मुस्लमान भाउरनि खां पुछणु चाहियूं था त छा गैर मुस्लिम माण्हू को बि मर्द अहिड़ो सुहिणो कोन्हे छा जो जेके का मुस्लमान न्याणी आशिक़ थिए? छा को हिकिड़ो गैर मुस्लमान मर्द हिते अचे ॾेखारियो जेको मुस्लमान मर्दनि जे लेवल जो हसीन न हुजे, उन्हनि जे लेवल जो ज़हीन न हुजे, उन्हनि जे लेवल जो बाइख्तियार न हुजे, जो सिंध जे मुस्लमान का न्याणी उन्हनि ते आशिक़ थी उन्हनि सां भॼी वञे ऐं वञी कोर्ट में ऐलान करे त मां मुस्लमानियत हथ खणी मूं मज़हब तब्दील करे ऐं अॼु मां हिन फलाणे गैर मुस्लिम सां शादी कई आहे। पोइ कोर्टूं इंसाफ़ कनि, पोइ कानून अचनि, पोइ असां ॿुधायूं त असांजूं कोर्टूं आज़ादु आहिनि, असांजो मुआशिरो आज़ादु आहे, असांजे मुआशिरे में इंसान पसंदी का इंतहा पसंदी कान्हे, असांजो मुआशिरो इंसान दोस्त आहे, असांजो मुआशिरो औरतुनि खे समूरा हक़ ॾिए थो। साथियो, अॼु मां हिन फॉरम ते हिन प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे हिकिड़ी आम ॻाल्हि नोटिस में आणणु चाहियां थी। शायदि जेके औरतूं सिंधियाणी तहरीक में न हुजनि, जेके सिंधियाणी तहरीक खां ॿाहिरि औरतुनि जे लाइ जदोजहद कंदियूं हुजनि, शायदि अॼु असांजे हिन प्रोग्राम में मोहतरम रसूल बख्श पलीजे जा फोटो ॾिसी उन्हनि खे इहो अहसासु थींदो हुजे त हिते फोटो के औरत जो छो कोन्हे। मुंहिंजो उन्हनि खे जवाबु आहे, हिन मेड़ में शामिल हिकु हिकु औरत खां पुछो, हिकु हिकु औरत तव्हांखे चवंदी त जेकॾहिं असांखे पंहिंजे रुजत परत समाज खां, असांखे पोइ ते पियल समाज खां, असांखे धिकारियल समाज खां जिते औरत जी जानवरनि खां बि बदतर ज़िंदगी गुज़रंदी आहे, उन समाज मां जेकॾहिं अॼु असांखे कंहिं कॉलेज में मोकिलण जहिड़ा बणिया आहियूं, अॼु जेकॾहिं कंहिं स्कूल में वञण जहिड़ा बणिया आहियूं, अॼु जेकॾहिं कंहिं जदोजहद में शामिल थियण जहिड़ा बणिया आहियूं, त हुनजो सबबु फ़क़ति हिकिड़ो आहे त असांजो अॻवान साईं रसूल बख्श पली जो आहे जे असांजे ॻोठनि में, असांजे घरनि में, असांजे मर्दनि में, असांजे औरतुनि में इहो शऊर ऐं सम्झ पैदा कई आहे त न्याणी इंसान आहे, न्याणीअ जा हक़ बि उहे आहिनि जेके मर्द आहिनि ऐं का बि क़ौम तेसीं ताईं तरक़ी नथी करे सघे जेसीं ताईं उन जूं औरतूं, उन जूं न्याणियूं आज़ादु नथियूं थियनि। ऐं अॼु असांखे फ़ख्रु आहे असां उन साईं रसूल बख्श पलीअ जी जदोजहद में शामिल आहियूं। अॼु मूंसां हिते बीहर हिकिड़ी छोकिरी गॾी आहे जंहिं चयो मां कराची में डॉक्टरी पई पढ़ां, उनजी माउ मूंखे सॾु करे ॿुधायो हीअ मुंहिंजी धीउ आहे, हीअ मुंहिंजी धीउ कराची जे मेडिकल कॉलेज में थी पढ़े, ऐं उनजी धीउ चयो त इहो रसूल बख्श पली जो आहे जंहिं मुंहिंजे बाबा खे मजबूर कयो त मूंखे पढ़ाए ऐं अॼु आउं मेडिकल कॉलेज जी शागिर्द ॾियणी आहियां। साथियों, असां सभिनी खे ज़हन में रखणु खपे त असांजे सॼे पाकिस्तान जे मज़लूम औरतुनि खे गॾिजी, असांजे सॼे पाकिस्तान जे समूह तरक़ी पसंदनि खे गॾिजी सिंधी औरतुनि, पाकिस्तानी औरतुनि ऐं सॼी दुनिया जे औरतुनि जे आज़ादीअ जे जदोजहद में हिक ॿिए सां सलाहिजणो आहे, हिक ॿिए सां गॾिजणो आहे ऐं हिक ॿिए सां गॾिजी पंहिंजनि हक़नि जे लाइ, पंहिंजी आज़ादियुनि जे लाइ जदोजहद करणी आहे। ऐं यादि रखो, जेसीं ताईं सिंधी औरत आज़ाद न थींदी तेसीं ताईं सिंधी क़ौम आज़ाद न थींदी, जेसीं ताईं सिंधी औरत तरक़ी याफ़्ता न थींदी तेसीं ताईं सिंधी क़ौम तरक़ी याफ़्ता न थींदी, ऐं जेसीं ताईं सिंधी क़ौम औरत पढ़ियल न हूंदी तेसीं ताईं सिंधी क़ौम न पढ़ंदी। तंहिंजे करे यादि रखो, असां सभिनी खे जेकॾहिं पंहिंजे वतन सां मोहबत आहे, जेकॾहिं पंहिंजे क़ौम सां मोहबत आहे, जेकॾहिं इंसान ज़ात सां मोहबत आहे, त सभ खां अॻ में औरतुनि जे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरो, औरतुनि जे लाइ जदोजहद कयो, औरतुनि जे लाइ जेको ही कातिल समाज आहे, जेको औरतुनि जे लाइ ही वहशी समाज आहे, जेको औरतुनि जे लाइ दरंदर वारो समाज आहे, उन्हनि खे औरत दोस्त समाज बणायो, उन्हनि खे औरत सां मोहबत कंदड़ समाज बणायो, उन्हनि खे औरत जे तरक़ीअ जे लाइ जदोजहद कंदड़ समाज बणायो। तव्हांजी औरत आज़ाद थींदी, तव्हां सभु आज़ाद थींदा आहियो। पाण सॼी क़ौम, पाण सॼी दुनिया जी आॾो कंध मथे करे फ़ख्र सां हली सघंदासीं त असां उहा सिंधी क़ौम आहियूं जेका 5000 साल पुरानी क़ौम, जेका मुअनि जे दड़े में जंहिंजी निशानी नाचणी निशानी आहे, जेका आज़ादी ऐं तरक़ी पसंदि सक़ाफ़त जंहिंजी निशानी आहे, असां उन क़ौम जा न रुगो वारिस आहियूं पर अॼु बि असां उहे तरक़ी
तरक्की पसंद आहियूं जेके सॼी क़ौम जी अॻवानी करे सघनि था, सॼी दुनिया जी अॻवानी करे सघनि था ऐं सॼी दुनिया खे अॻिते वठी वञी पंहिंजे क़ौम खे सुरखरू करे सघनि था। जीअं सिंध जी सिंध, जीअं असांजी हक़